सर मुंहिंजो नालो अब्दुलहफीज़ बोज़दार आहे। मां बोज़दार अवामी इत्तेहाद लाड़काणे ज़िले जो वर्कर आहियां। अर्ज़ु इहो त सर ही जेका असांजो रेड क्रॉस वारा जेका आहे आलमी तंज़ीम आहे उन तरफ़ां ॻोठ मुतासिर जेके बि असांजे ॻोठाणा तालुके रतوديرو में ॻोठ अचनि था जिन जा घर डथा आहिनि, जिन खे माल मवेशी वग़ैरह जो नुक़सानु पियो आहे त हू पंहिंजे तंज़ीम पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि जा सर्वे करे उतां जी बेवा ग़रीब यतीम जेके माण्हू आहिनि उनजी हेल्प था कनि फिनांशियली तौरु ऐं जानवरनि जी सूरत में, पालण जी सूरत में घर बि ठाहिराए ॾियनि था। ख़ुशूसन बेवा जेके असांजो प्रेगनेंट माना औरतूं आहिनि उन्हनि जी बि माना हेल्प कनि थी पियो। उन में असांजी ॻोठ बि शामिलु आहे। असां शाहिद ख़ान लेगारी साहिबु ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा लेगारी साहिब जी महिरबानी सां पंहिंजे ॻोठ जो सर्वे करायोसीं। उन में घटि में घटि ॻोठे 100-150 असांजे माण्हू उन में मुतासिर हुया, उन जा नाला सिलेक्ट थिया। उन में थियो ईअं आहे त उन में असांजा ॻोठे रहवासियुनि ग़रीब मिसकिननि जा 32,000 रुपया ॿिनि किस्तुनि जी सूरत में मंज़ूरु थी आया। उन में जेकी ഡിവൈസ് माफिया आहे, जॾहिं हू पैसा वठण विसूट मायूं वञनि थियूं त हुननि खे अनपढ़ मायूं उनखे नोटनि जी ख़बर बि नथी पए ऐं ॻणण जी बि ख़बर नथी पए। रश बि ॾाढी आहे। पोइ कंहिं जा 2500 था कटनि, कंहिं जा 2000 था कटनि। इहे तमामु शिकायतूं आम थी वियूं आहिनि। मूं इन जे सिलसिले में एसडीएम रतوديرو खे बि माना अपील कई, मुख़्तियारकार खे बि अपील कई, रतوديرو एसओचओ साम्हूं ख़ुदि वॾे मुंशी साम्हूं ॻाल्हायो। हिन वक़्तु को बि तदारक न थियो आहे। मूं इन सिलसिले में पोस्टूं बि हलायूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ प्रेस क्लब जे दोस्तनि सां बि मूं माना इन शइ में ज़िक्र कयो आहे। ख़ासि करे अब्दुल्ला भुट्टो साहिबु रखियो, सलीम जलपाणी साहिब खे, असमत भट्टी साहिब खे, ऐं उन शइ खे तमामु वधीक मसइले खे खयो आहे। पर पोइ बि ഡിവൈസ് माफिया इन शइ खां मुड़े नथी। माना इन लाइ मां शाहिद ख़ान लेगारी जेको रेड क्रॉस जो चेयरमैन आहे ऐं DC लाड़काणो ऐं पंहिंजे पार्टीअ जे जेके असांजा महिरबान आहिनि उन सभिनी खे अपील कंदुमि त हिन मसइले खे ते एक्शन कयो वञे ऐं इहे पैसा असांखे रिवाइज़ करे वापसि करे ॾिना वञनि।